अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। आयसि कीअं ओॾी वणा वायूं मकरियो, सा मुंद जीअंदी केतिरो लकनि जा लोॾी। केतिरनि रिसालनि में हीअ सिट कोन्हे, हूअं बि मानवी हिसाब में तज़ाद रखंदड़ सिट आहे। कोहारे कोॾी छुले पीठी छपिरे, ससुई चवे पई मां पुनूअ ॼाम जे वेझो पहुचण वारी आहियां। इझोकी अपड़ियसि, ए वणओ अवी हैबत वारा आवाज़ न कढो। कोहारे पिरीअ पुनूअ जी कोॾी आशिक़ उन सां प्यारु कंदड़, हीअ मुंद छपरनि में छुले पई, पिरीअ पोयां पंध में मगन आहे। इहा इंसानी फितरत आहे त जॾहिं हू अकेलो कंहिं झंग मां गुज़रंदो आहे त उनखे हर आवाज़ ख़ौफ़नाक लॻंदो आहे। ससुई हर आवाज़ मां ख़ौफ़ जी बूइ महसूसु करे पई, हिक लम्हे लाइ ख़ौफ़ हेठां अची वञे थी। हुनखे ख़ौफ़ मां को ॿियो एतिराज़ु कोन्हे, पर हिक लम्हे लाइ ख़ौफ़ पिरीअ लाइ थींदड़ जदोजहद में रुखनो विझंदड़ आहे। उन करे हूअ वणनि खे अर्ज़ु पई करे त अव्हीं ख़ौफ़नाक आवाज़ पैदा करे मुंहिंजो थींदड़ कमु न ड्राहियो।